नाज़रीन ख़बर है बडाणी में जिते के बंद ते पोरियों कंदड़ ब पोरियत मुबैना अगवा थी विया आहिनि। के बंद ते पोरियत जेके आहिनि हिन वक्त जी ताज़ा तरीन इतला मुताबिक जेके अगवा थी वियल उहे बाज़ियाबी नाहिनि थी सघिया ऐं पुलिस तस्दीक करे छॾी आहे त ब पोरियत अगवा थी विया आहिनि। असां सां लाइन ते मौजूद आहे तफ़सीलात लाइ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सदरदीन भुट्टो। जी सदरदीन, तफ़सीलन खां आगाह कजो। ॿुधंदो हलां त राति देर सां मियाणी बडाणी थाणे जी हद मां लिंक रोड मौला बख्श लारे वटां नामालूम हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते डंपर ड्राइवर सलीमुल्ला ऐं क्लीनर फुरकान अली खे मुबैना अगवा करे फरार थी विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हथियारबंदनि जो पीछो करे कचे तरफ़ रवानी थी वई आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त के बंद ते पीचिंग ऐं एप्रान जो कमु हलंदड़ आहे, जंहिं लाइ डंपर ड्राइवर रोड़ी खां पथर खणी वञी रहिया त रस्ते में ड्राइवर ऐं क्लीनर खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो वियो आहे ऐं मुबैना अगवा थी वियल ॿिनि ॼणनि जो तालुक़ु देरा इस्लाम खान सां आहे ऐं ॿिन्ही माण्हुनि जो पठान कबीले सां तालुक़ु ॿुधायो पियो वञे। होॾां राब्तो करण ते मियाणी बडाणी DSP अज़हर कोलाची ॿुधायो त सुंदराणी पठान वटां जेको आहे हथियारबंद मोटरसाइकिलूं छॾे फरार थी विया आहिनि, जंहिंखे असां पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। हुननि जी सहूलियत करण लाइ बि जांच कई पई वञे ऐं हुन इहो बि ॿुधायो त जाइ वारदात जेको वाक़िअ थियो आहे उहा बख्शापुर थाणे जी आहे। जी वरी महिरबानी तफ़सीलन खां आगाह करण लाइ। ॿिनि पुरियतनि जी अगवा जी तस्दीक थी वई आहे। के बंद ते कमु कंदड़ महिनत कंदड़ जेके पुरियत आहिनि उहे अगवा थी विया आहिनि।